अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व अहलि बैतिही अजमईन। क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो मुमताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, वहाँ मजहब किताबों में यहाँ कुरान सीनों में। परवाने को चराग बुलबुल को फूल बस, परवाने को चराग बुलबुल को फूल बस, लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। अज 3 नवंबर सन 2025 आचर वारे ॾियारी थी खैरपुर जे भरसा गोठ बकारी फुल पोटरा में बरादर अजीज कारी खलीलुल्लाह ऐं कारी कलीमुल्लाह साहब जन पांजे मदरसे में इन मदरसे मां फारिग शुदा हुफाज़ कराम की दस्तार बंदी ऐं बयादेगार हजरत साईं कारी अब्दुल वहाब फुल पोटरो रहमतुल्लाह अलैह, अब्दुल जब्बार फुल पोटरो रहमतुल्लाह अलैह ऐं चाचो सईंदाद फुल पोटरो जंहिं हिन मदरसे जी प्लाट वक़ुफ़ कयो, उन्हनि जे याद में ऐं दस्तारबंदी जे उनवान सां प्रोग्राम रखियो वियो। अल्हम्दुलिल्लाह मदरसे मां फारिग शुदा हुफाज़ कराम जी दस्तारबंदी थींदी।
कारी अब्दुल वहाब साहब रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो मदरसे दीनी इदारनि जा बुनियाद रखी विया। अल्हम्दुलिल्लाह उन शहर में फैजाबाद में भी जाते कारी खलीलुल्लाह भी मेहनत करे उते भी हाफिज सगुरा तैयार वरी हिते कारी कलीमुल्लाह साहब मेहनत करे वरी साईं खे चवां कराची में भी अथन दीन जा इदारा। कारी अब्दुल वहाब साहब तो दुनिया छॾे पर उनजे इन बाग के उन बाग जी आबियारी करण जे लाइ ये वेचारा मेहनत कनि था। मुबल्लिग कोन्हनि के भाई वेही पढ़ाइनि था। रब मदद करे तो तव्हां जमा जे ताउन सां एॾो कमु हले थो अल्हम्दुलिल्लाह। अॼु हुन मदरसे में हाफ़िज़नि जी दिस्तारबंदी उलमा कराम कराईंदा। इन्हनि जे मतड़नि ते आलिम सगूरा कपड़नि जा ये रूमाल बधंदा कपड़े जा पर कपड़े जा ये रूमाल न समझो बल्कि ये जन्नत जा ताज हो। सुभान अल्लाह तो ॾाढे तो अॼु उन्हनि माण्हुनि जी भी दिलि ठरंदी जिन्हनि मदरसनि सां तावन कयो ज़कात में ख़ैरात में सदकात में कुर्बानी में। असांजा पैसा असांजी ज़कात राय खान न वई। अॼु हुनजे अबे ऐं अमड़ जी भी दिलि ठरंदी त असां बच्चा मदरसे में छॾियासीं त असांजा बचड़ा ईअं न मोटिया बल्कि क़ुरान जा हाफ़िज़ थी मोटिया। अॼु उस्तादनि जा भी उजागर लहंदा। अॼु हुन इलाइक़े जे हर हिकु जमायती जी दिलि ठरंदी। ही दीन जा इदारा खुदा जी ज़ात जो कसम आहे तव्हां हिन जी कड़ीअ सां कड़ी मिलायो कड़ीअ सां कड़ी मिलायो कड़ीअ सां कड़ी मिलायो वञी उन मदरसे सां मिलंदी जंहिं मदरसे जो उस्ताद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन मदरसे जो नालो दारे अरकम अरकम साहबी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साईं मुझे घर में तव्हां वेही कुरान पढ़ायो घर ॾिनई। उन मदरसे में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दीन जी कुरान जे तालीम जी शुरुआत कई ऐं उन मदरसे जो पहिरियों पहिरियों शागिर्द सैयदना अबू बकर सिद्दीक़ थोरो ॾाढिया। उन मदरसे जो शागिर्द सैयदना अली उल मुर्तज़ा शेर खुदा। उन मदरसे जो शागिर्द सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान सहाबा रिज़वानुल्लाह वनी कलीअ सां कली मिलंदी मदरसे जे असहाबे सुफ़ा मदीने में तलो असहाबे सुफ़ा वो तो मां चवां तो जंहिंजो भी तावन हूंदो अल्लाह उन जे तावन खे रायगाह न कंदो। चओ इंशाअल्लाह। अब ॾाढा चओ असांजे दोस्त लिखियो आहे त अली असांजो अली फुलपोट साहब जो भी तावन अल्लाह ताला अली नालो ही उनजो अली आहे। अली आए सखी सुभान अल्लाह। अली आए सखी अबू बकर सखी आहे उमर सखी आहे उस्मान सखी आहे। इन्हनि जी सखावत त मां अर्ज़ पियो कयां ही महीनो अब ये महीनो केड़ो आ इस्लामी ॻाल्हायो न था इस्लामी ता है केड़ो जमा तो सानी महीना याद कयो इस्लाम जा अंग्रेजी याद न जनवरी फरवरी मार्च असांजे पी ॾाढे जा अंग्रेजनि जा असांजा महीना पहिरियों महीनो मुहर्रमुल हराम सफर मुजफ्फर रबीउल अव्वल रबीउल सानी जमातुल अव्वल जमातुल सानी रजबुल मुरज्जब शाबानुल मुअज्जम रमजान मुबारक 12 महीना इस्लाम जा हर महीने में का न का कंजी शहादत त कंजी विलादत। हिन महीने में उन हस्ती जी वफात
जेको ऐवाने मोहम्मद में सभिनी साहबन खां अव्वल नंबर ते अव्वल नंबर ते मैदाने रिसालत में पहरे नंबर ते अमीरुल मोमिनीन खलीफतुल रसूल उनजो लक़ब आहे खलीफतुल रसूल खलीफे अव्वल खलीफे बिला फसल सय्यदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मक्के पाक में बचपन मक्के पाक में जवानी जा 40 साल मक्के पाक में ऐलान नबूवत मक्के में यो वडो तफसील आहे एक एक जगह ले 2-3 कलाक होजन टाइम तोड़ो पोयो उलमा दस्तार बंदी वक्त पोयो आका सही ऐलान क्यों नबूवत जो रात जो हजरत अबू बकर सिद्दीक मक्के पाक में कोन हो वडो व्यापारी हो कपड़े जो सुबह जो जिया जो आयो तो पांचे नौकर बुधाइस कल मोहम्मद ऐलान क्यों मां नबी हां जी हां हजरत अबू बकर सिद्दीक पांचे कपड़े जी गंढ के खोलियो न दुकान न खोले सीधो आयो मोहम्मद रसूलुल्लाह जो दरवाजो खोल कर खड़काए सही निकरी आया पान फरमा अबू बकर दे हवाल चीजें मां बुधो ता चाहो ता मां अल्लाह जो नबी सही पर मैं हां थोड़ो तवज्जो कर मुझे दिल थी चे मां सोने अबू बकर सिद्दीक जा फजाइल बयान कर अबू बकर जा आशिक गालायो गाना गालायो अबू बकर जा आशिक गालायो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु सां प्यार करण वारा गालायो थोड़े वक्त में जल्दी खत्म कंदुम साईं फरमान नबी ये न चई त बड़ा दलील दे मौजज़ो दे अबू जहल मौजज़ा घुरिया दलील घुरिया हजरत अबू बकर सिद्दीक जो साईं तवा अल्लाह जी तरफा मोकलिल नबी आयो मां अबू बकर बिना कहीं बहस मुबासे जी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु घणा माण्हू चवंदा आहिनि साईं ॿुधो थोरी सोच घणा माण्हू चवंदा आहिनि ओ साईं ओ सदको वञे महिरबानी घणा माण्हू चवंदा आहिनि अबू बकर उमर वारा त पोइ आया हन अॻ में केरु आयो अॻ में कलमो हुयो छा अॻ में मोहम्मद जो कलमो त हुयो ई कोन नबी नबूवत जो ऐलान कयो त अॻ में आया पोइ कीअं आया अॻ में कलमो पढ़ण वारो अबू बकर सिद्दीक कलमो पढ़ी बिना के बस मुबासे जे वरी वने पे रास्ते में मिलियो हजरत उस्मान दे हवालो का दे जी कम सा तोर मुरे ॾिस जी यार मोहम्मद ॾाढो भलो जी मोहम्मद कदे माण्हू ते कूड़ हयो चई न सचो आहे चई हा चई वो अल्लाह ते कूड़ हणंदो चई न चई मोहम्मद चई तो मां नबी हां हजरत उस्मान जो लबैक हल त कलमो था पढ़ो हजरत अब्दुर्रहमान बिन औफ के वठी आए 7 माण्हू हिक ॾींहं ते मोहम्मद जो कलमो पढ़ाई 38 माण्हू मुसलमान थिया घणा बाबा तोरो गले 38 नबी संगे चई साईं मूंखे मोकल ॾे न छाजी चई मां काबतुल्लाह में अल्लाह जे तौहीद जो ऐलान साईं अबू बकर मुसलमान थोड़ा काफरन जी घणाई या कुछ सब्र कर जे समझ आऊं तो बाटे ऐलान क्यों जे कारी खलील ऐलान क्यों कारी कलीमा ऐलान क्यों बाबा जलसो आया हो ये ऐलान तो काबतुल्लाह में मानू आया हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला ने खुतबो पढ़ो अरबी में सब अरबी समझन पे पढ़ंदे चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मां शाहिदी दो ॾियां अल्लाह का सवा कोई माबूद कोन्हे ऐं मां शाहिदी दो ॾियां मोहम्मद अल्लाह जो बानो ऐं उन जो रसूल काफरन के कावल लगी कातलाना हमलो थो कहीं डंडो हयो कहीं पत्थर कयो हज़रत अबू बकर सिद्दीक साईं जख्मी थी पयो
कबीले जा माण्हू आया खणी वियसि सॼो ॾींहुं गुज़री शाम जो टाइम थियो अमर मथां बीठी आ पोइ मथां बीठो अञा मुस्लमान कोन थियो उन टाइम पे इब्तिदाई ज़मानो ख़ुदा जी साजो कसम जीअं जो होश आयो अम्मा डोड़ंदी आई बच्चो पानी घुरंदो या मानी घुरंदो या पुछंदो धक कणा लॻ गने अल्लाह अल्लाह होश जियो वाह सोना सिद्दीक़ अकबर अखियूं खोले करे हेॾे भी दो तके हेॾे भी दो तके जेके पारियां होश अचण खां बाद में जेके अबू बकर सिद्दीक़ जे ज़बान ते लफ़्ज़ आहिनि हदीस जे किताबनि में सोन जे पाणीअ सां लिखिया पिया त ओ कलमे वारो कहिड़ा लफ़्ज़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ चयो कई हबीबी रसूलुल्लाह सुभान अल्लाह त ॾाढा चओ यार मुजाहिद मुजाहिद हो मुजावर वो मुजाहिदन वांगुरु सुभान अल्लाह कई हबीबी रसूलुल्लाह कई हबीबी रसूलुल्लाह शाला मुझे साईं जो मुझे महबूब जो मुझे हबीब जो अम्मा दी चवेस पानी तपी अबो तो चवेस जय मोहम्मद जो कलमो पढ़ियो थई सब मक्के जा माण्हू उन जा दुश्मन असांखे तुंहिंजे यार जो पतो न आहे चए थो अम्मा अम्मा पाणे में माई आहे न वञ न उन खां पुछी उहा औरत आई थोरो चुप करे मुंडे ॾिस अम्मा वञी पुछी माई आई मता भी जैसो कई हबीबी रसूलुल्लाह व कई हालुहु व अस्हाबे केदी अल्हम्दुलिल्लाह मुझो साईं खुश आहिनि दारे अरकम में मौजूद आहिनि ॿुधो ॿुधो चुप करे वेहो एॾे न अम्मा दी जैसे पंहिंजे यार जो अहवाल ॿुधी न खुश आहे न चए मानी चे तो अमड़ इन कनन सां ॿुधो थमे जेसी ताईं अखियुनि सां मोहम्मद खे न ॾिसंदुमि न मानी खाईंदो मां न पाणी पीअंदो वठियस आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾिठो हज़रत अबू बकर सिद्दीक़ बियो अचे बिना औरतुनि जे टेक ते पेर केलबा पिया अचनि आका साईं उथि भाकुर पाए पंहिंजे गोद में अबू बकर सिद्दीक़ खे सुम्हारियो हो पकारी फुल पोटनि में अचण वारो जंहिंजो बदिलो हज़रत अबू बकर सिद्दीक़ हिजरत वारी राति गार में लाथो हो तवजो कर ख़ुदा जी साजो कसम मुस्लमान वञनि पिया वधंदो मोहम्मद मुस्तफा जो दीन पियो तरक्की करे काफरन के पेट में सूर पियो वडी मीटिंग ऐं मशवरो थियो यार कुछ कयो वधी विया मोहम्मद जा दीवाना छा कयो हिकड़न चयो कतो ताल काट कयो न अचण न वञण न ॻाल्हाइण न ॿोॾण जन चयो बाबा न गोठ मां कढोसि अबू जहल चयो यार मुंहिंजो मशवरो त इहो अथव घर मां माण्हू निकिरे राति जे वगरे में मोहम्मद खे मथो हमलो कयूं क़तल कयूं ख़त्म कयूं जान छुटी पवंदी हाणे 100 ॼण मुझे मोहम्मद मुस्तफा सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े ते आया तलवारां खणी करे कत्ल जे इरादे लाइ रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुझे मिठे मोहम्मद करीम के जो सुण हे तुझा जानी दुश्मन बणजी वई ओ मुझा दिलबर आया थई तोखे कत्ल करण जे लाइ मुझा हबीब पंहिंजे बिस्तरे ते अली के सुमार अबू बकर सिद्दीक़ जे दरवाजे ते वञी करे मके के अलविदाई कर मुझा मौला मां कीअं वञा रब फरमाए मुझा दिलबर हुननि मकर कयो आहे तुंहिंजे रब फ़ैसिलो कयो अल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि हिन क़ुरान शरीफ़ में लिखी पई अथव ओ कारी कलीमुल्लाह कारी खलीलुल्लाह जे दावत अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ां
फरमाई दवा इद यमकुरु बिकल्लज़ीन कफरू लियुस्बितूक औ यक़तुलूक औ युख़रिजूक व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह जो तो मूसा गॾु मदीने हल तुझे तवज्जो नहीं आ वही तजी न न बुजुर्गन के सो मां जा चोरा जा मां भी तो बुजुर्ग है ना अबा हे चाहे पुप से ॾाढे जो सुभान अल्लाह मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। उस्तादुल उलमा शेखुल हदीस बुजुर्ग शख्सियत हज़रत साईं बेरवारन जो सॼो इल्म साईं मीर मोहम्मद मीरक जे सीने में आहे। चओ न सुभान अल्लाह। मां जल्दी खत्म कंदुमि ब्रेक न कंदुमि। अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल पर पंहिंजे बिस्तरे ते अलीअ खे सुम्हार अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते वञ मौला हे त बीठा न अल्लाह फरमायो मुंहिंजा दिल पर इन्हनि मकर कयो तुंहिंजे रब फ़ैसिलो कयो आहे तुंहिंजो रब फ़ैसिले करण मां सभिनी खां वधीक भलो आहे। वल्लाह ख़ैरुल माकिरीन। ॿुधो साईं जन उथिया सोहणे अलीअ खे सॾे करे अली अली मुझे बिस्तरे इजलिस 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 अली मुझे बिस्तरे ते सुम मुझे बिस्तरे ते सुमारे अली ॿाहिरों बीठा थे सोहणे अलीअ खे चवें त गॾु हल त इनकार करा इनकार न करे हिते सुमन भी दुश्मन जे मुंह में हुजूर सां गॾु हलण भी दुश्मन जे मुंह में सुमारे करे पांजी मुज़म्मिल वारी चादर विधऊं अली ओट दो ईंदई साईं घबरा न अली बहादुर चो अली अली बहादुर देर न सुमारे साईं बाहर निकता अल्लाह फरमाए साईं मां की हो जा फरमाए मुंहिंजा दिल पर वारी मां मुठ पर वारी मां मुठ पर अल्लाह चयो फरमाइंदा वय वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। दादा अगे ना चलिया मां वडो मौलवी ना है मां वडो मौलवी ना है अल्लाह जो कसम मां सपा हिनन सभनी जे जुती खण वारो है पर वाइस कंदो हां अखियूं चार कंदो भी ना है जो जी वणे दिए कयो जागो था न अब जागो था जेके नंढ पे आवाज तो करो मां ॾिसां माशाअल्लाह सॼी जमात नंढ पई नारे तकबीर हां हणी 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 कोराड़ा थी जाए ए नारो पोखड़ई नंढ वारा हाने जेके जागो था भैया तकनी सुभान अल्लाह चो नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा। ओ मुंहिंजा दिल भरवारी मां मुठ भरे करे हाणे न तूं त चुटियान मां अल्लाह तो बाहर निकत वारी मां मुठ भरियो वजालना मिन बैन अयदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दन। कुरान तो फरमाए रब तो फरमाए मुंहिंजा दिल पर हाणे न तू चुटियान मां तो टका जो कढ रहे हो धन के अखियुनि में अची वई आका साईं मुरकंद सोने अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आया रात जो सन्नाटो हो मखलूक निंड पई होलिया दरवाजे ते दस्तक आई जीव 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 कंदो निकरी आयो अल्लाह हुजूर फरमाया अबू बकर ठीक है मुझे दिल पर जागी पियो आओ मुझा सहाई
निंड नहीं दी दईस सोना ईंदी वो निंड छो न दो करे सोना आवाज हो करे न करे काबर सागा मको छड़ाईंदा उन रात का वठी करे अज रात ताई महाराज जो निंड न कंदो आ मता मुझो साईं अची वने हुजूर फरमाए अबू बकर उहा रात अची वई थे तो मुझा साईं मां तबारो तैयार अल्लाह अल्लाह ओ कलमे वारो मुसलमानो दुनिया दे अंदर तवा के आशिक वडा नजर ईंदा पर सैयदना अबू बकर सिद्दीक साईं जेड़ो आशिक मिलन बहाला नारे तकबीर मुस्तफा जो हम सफर मुस्तफा जो हम सफर नारे तकबीर भारत करे चा नंदड़ा बचड़ा नंदड़ा हलो ता जो वाइस ते आया हो त भी सलाह करेंदा हो त जल सजो नी जल सोलंदो शाम जो से नुमा किसी बा हाजिर निकरी पे मौलाना अल्लाह जो नालो ते जल्दी तो खत्म किया बुझा उस्ताद वेठान बुझा निकरी पे साईं फरमाए अबू बकर जी के मुजा दिल पर यार सवारी हो गया सवारी छेतो सही सवारी आहे अदे सैयदना अबू बकर सिद्दीक हेठ वेई चवे तो मुजा साईं अबू बकर सिद्दीक जा कुला तुनी सवारी 5000 फुट जी बुलंदी आ वक्त ना है अल्लाह अकबर वक्त ना है खणियो एने वजन मारे हुजूर जो वजन वडो उलमा हक उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम जो अकीदो असा चवंदा नबी जो वजन न कयो जे कयो था तबो बुधो एक तराजी में सतई आसमान सतई जमीन जबल समुंद्र वन टिड़ा जेका भी रब जी मखलूकात उहे तराजी जे पलने में रखो सारा मानू यारो हाफिज आलिम शेखुल हदीस बुजुर्ग वली इमाम कुतुब अक्ताब औताद अब्दल सब बेगार सदको वना से आमिना जलाल महबूबे सुल जलाल मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के प्यारे करो आने चयो अल्लाह एना तुझी सजी मखलूक एना तुझो महबूब असा के तोरे ले अल्लाह 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 असा उलमा जो पंजो अकीदो जने रब तोर कंदो सजी कायनात जो वजन खर्जी वेंदो सदको वनासी मिठे मोहम्मद करीम जो वजन सबनी का वठी वेंदो चेबो नबी से जसी महाजतुल्लाह जन्ना हसीनन में अहसन जमीलन में अजमल कामिलन में अकमल सब नबी सोना हा सदको वनास मिठो मोहम्मद सबनी सोहनन जो सरदार हो वक्त ना आए मौलाना जरे मिठो मोहम्मद जाओ ना सबनी जो वाह जो सोनो वाह जो सोनो राजा अब्दुल मुतलब जो तो मां बाहर मुल्क व्यापार कंदो आ हेड़ो बार मान नटो दाई सफिया जो मां अला केतरा बार जणाया तम हेड़ो बार नटो अम्मा हलीमा जो अला केतरा बार पाल्या तम हेड़ो बार मान नटो जिब्रील जो 1.25 लाख नबी जो दीदार के मोहम्मद तो के सी करे फतवा तो दिया त तो जड़ो सोनो अल्लाह के पैदा ही न क्यों आ जड़ो सोनो तोखे लिखे दो जले मोहम्मद मुस्तफा मा जे गोद में आया ना त अल्लाह भी दिसी ही चयो सुभान अल्लाह तोरो डाडिया पीर जुल्फकार नक्शबंदी पाजे खुतबात में लिखे दो अल्लाह भी मोहम्मद के दिसी चयो सुभान अल्लाह ए दो सुनो यो वजन छा जो हो यो नबूवत जो बार हो जेको सगना बाबकर सिद्दीक को खणी यो अंदर कार में चोटी चवे दो मोजा साईं त सुबह जल्दी दो मां तवा जे ला इंतजाम करे अचा वयो सॼे कार जी सफाई करे एकलो सोराग रहिजियो ॿिया बंद कई कुड़ी ॾई चवे तो मोजा साईं अचो अबू बकर सिद्दीक जे गोद में सदको वञास मुंहिंजो साईं आयो सुनी पियो गोद
अबू बकर सिद्दीक जी हुई चेहरो मदीने जे मीर जो हुयो हमेशा ये चवंदो हो अन नज़रु इला वजहि रसूलिल्लाह इनफाकु माली अला रसूलिल्लाह अयकून बिनती तहत रसूलिल्लाह साईं क्यों मुझो हो जाने चेहरो तवा जो हुजे माल मुझो हुजे और तवा जे मथा कया साईं न्याणी मुझी हुजे रानी तुझी हुजे मुझो न्याणो सदाए मां अबू बकर तुझो सौरो सदाया अल्लाह अल्लाह बेटो बेटो से हालांकि जी ज़ियारत पे करे चेहरे जी ज़ियारत पे करे चपड़न जी ज़ियारत पे करे वेजो वेजो रसूल करीम जे चेहरे के दिसण वर चार शख्स जने मुझो साईं दुनिया में चलो या फरोस अम्मा आमना जो गोद दायूं जने सब आयो अम्मा हलीमा जो गोद आबाद साईं जने मको छनियूं ता वञन गार जे अंदर अबू बकर सिद्दीक जो गोद आबाद अल्लाह अल्लाह हाय मुसलमानों जने मुझो साईं दुनिया में बुरगो मटियूं तो वञे खुदा जी सा जो कसम तोला माशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मुतखर मरियम इस्लाम हफीफा इस्लाम अम्मा आशा जो गोद भी आबाद अज नजर कर तो मोहम्मद क्या मत अम्मा आशा जे घर के भी आबाद कयो अम्मा आशा जो हुजूरा जाते मुझो मोहम्मद सुतो पियो बुधो बेटो बड़ी से तक्की छा मंजर होंदो छा उन मुरीद जो मंजर होंदो जंहिंजे गोद में मुर्शिद सुमे हलो साईं अइया हिते था ओ सुभाणे ॾाढी चइजो छा उन आशिक जो मंजर होंदो जंहिंजे गोद में मशूक सुमे हज़रत बाबा वेठो बड़ी से दिसंदे दिसंदे नांग डंग आया डंग ते डंग चवे सो वो पर जी बला असा सा जंग छो जोटी थई असी मुसाफिर हो मोटी वन आम गुलाम नाया कुटी खोर नाया कुड़ी खाई वन तुझे हवाले आ चुरंदो माए ना तोके खबर ना है तो मुझे गोद में के सुतल्ला सवा लख नबियन जो इमाम सुतो सवा लख नबियन जो इमाम सुतल्ला अखिन मां पानी निकतो सदको वन्यास मिठे मोहम्मद जे वज़ोहा वारे चेहरे ते पयो हज़रत अबू बकर सिद्दीक जे गोद में मोहम्मद मुस्तफा जो चेहरो इए पयो जी रहल ते खुलियल कुरान पयो हुजे तवज्जो आहे न ॾिसी कोसो कतरो कोसो ये जो पयो सही हो पाण फरमा अबू बकर बच्चा याद आया थे अबू अमा न सही ये पूछो सही एड़ी सया जेका नबी सिद्दीक का नबी पई कसे हिन उम्मत में सिद्दीक घणा सिद्दीक जी माना सच्चो पर सिद्दीक अकबर हिकड़ो जंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक हां तस्दीक मेराज जी करण वारो नबी सही मेराज करे मोटी आया सही फरमामा मक्के का मदीने का बैतुल मक़दस सत आसमान मथे वरे मोटी आए से पाजो बिस्तरो भी गरम हो वुजू वारो पानी भी हले पे तो दरवाजे जो कड़ो भी लुडे अबू जरा पर घंटा के जदी सोबा हेनो नौज बिल्लाह कूड़दो ने हजरत अबू बकर सिद्दीक में उस इजमाली तौर ते अबू जर सवाल के अबू बकर हिता एकड़ो मानू वने मक्के का मदीनो 450 किलोमीटर वरी तूर सीना जबल वरी हलदे बैतुल मक़दस वरी हलदे सत आसमान का बे आसमान ते 557 पंट्री वरी हे 4000 साल जो पंथ यो करे मोटी अचे बिस्तरो भी गरम कड़ो भी लुडे वुजू पानी भी हले कुर्बान वना अबू बकर सिद्दीक हलीम बुर्दबार इल्म वारो जी अबू जल गाल बुध जी इया गाल मुझे मोहम्मद कया ना त मां अबू बकर चवा तो 100 सैकड़ो मुझो मोहम्मद सच तो चए अंत सिद्दीक तू सच्चो
जमायतूं चार तव जंहिंजे मथां अल्लाह नेमतूं कयूं कहिड़ियूं क़ुरान में फरमाईंदा फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो। चार जमायतूं घणियूं नबियनि जी जमायत, सिद्दीक़नि जी जमायत, चवंदो न इया कना इहदिना सिरातल मुस्तक़ीम नमाज़ में सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम वो रसूल कार जिन्हें मथा तुझो नेमतूं। चार जमायतूं मुन्ना नबियनि जी जमायत, सिद्दीक़नि जी जमायत, शहीदनि जी जमायत, सालिहनि जी जमायत। रब तो फरमाए मुंहिंजा सुहिणा दोस्त सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हि कान्हे का अंदर जो पेर कढई निकिरी आयो अंदर रंग जो कारो नियत जो कारो अकुल जो कारो लिबास जो कारो बुनियाद जो कारो जो सदा नांग तो चवा चले आप सब परेशान थिया छा तो चवा कारो नांग बार बार अबू बकर गाल नाए कुछ नाए इन तो सा वेर विधो क़यामत में विझंदो रहंदो पर गाल कुछ नाए पेर कढ साईं लोआ मुबारक कढी अल्लाह मुंहिंजा मौला अबू बकर सिद्दीक़ के कारे लंघियो लिब तुझो मोहम्मद तो लगाए रब दर्द तू दूर करे बस जल्दी खत्म क्या यार होदे हला पोइ 5 मिनट 10 मिनट बस 10 मिनट साईं को माफ साईं बुधो 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 तवज्जो पोइते हला पोइते ओ भी था ना राजो पर अंदर जो बयान होलियां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साई चादर में सोनो अबू अली सुतो पयो होयो अली समझन नबी पिया होयो अली होलियां ये जो क्यों अली अली ऐन अली हां या अली ऐन मोहम्मद अली मोहम्मद का ने हजरत अली जो शर्म न तो जे सुभान अल्लाह अरे बुढ़ी ना मारो अरे हया जी तरीका थव सजी रात पहरो तहां नो तलवारूं खई बीठाओ माके दा जो मोहम्मद का दे मोहम्मद मके पांजे बिस्तर ते सुम्हारे ये मुसम्मिल वारी चादर विजी ता जे मुंह में धूड़ विजू मोहम्मद मको छडे हाने वारो जो पागी गोलियो पेरो पिया खणन दे अल्लाह के पांचो दीन प्यारो तो वक्त ना है जो मां वन्याव तफसील में हरो भरो पैसे वारन जी जरूरत न थस मता कोचे मां चंदो न दींदो मां खलील जो मदरसो ना लंदो गलत मता अब्दुल जब्बार चए त मां वाइस न कंदुम त जलसा दीन जा न थींदा गलत मता को अब्दुल हक चवे त मां ना तू न चंदुम त यार जलसो मसो न कंदो ना 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 वडेरे जी भी जरूरत न थस सेठ जी भी जरूरत न थस अल्लाह के पांचो दीन प्यारो आ जो कमजोरन का पांचे दीन जी रब खिदमत वरती आ काबे के ट्राहन पियो अचे अबाबील मोकले वक्त ना है वना तफसीर में आया बुधो बुधो अलम तरा कई वफाल रब्बुक बिसहाबिल फील आया ये आया निमरूद इब्राहिम अलैहिस्सलाम के पास जाना में विदो वला जालिम हो अल्लाह मंडे मसले के जवाब मसले जी मौला चाहे चाहे डंग भरी भैया सूरा डाढो सी बदी ड्यूटी तो ॾियां ओए देखो ताजा सोने पाई बैठो आ मानू सजदा दा कर से वणन जे नक मां गिरी अंदर सूंड कढी ठका कढाए हराम खोर के पतो पे रब तू ना है रब वो जे मंडले मसर जे जरिए तो जलील कियो आ मजरे डोडो आयो नौकर चाकर विजणो तो हरन पे पर सही कामयाब हले भी अंदर ठका चुंड करी ठका जो कढ रहा है जेको पोजीशन में बैठो हो जेको जैसा जो कर चली सल 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 देखे
सही छा थियो आहे सरकार चई मथे में ज़ोर आहे चई से वो छा कयूं जो पादर खणो हणो ॿियो छा हेॾा बिरोह का पादर बरूच का पादर ठा 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 अॼोके दौर में निमरूद हुजे हा न अलाह जो कसम 50 रुपया पादर 5 10 आयूं 500 रुपया खई वञो पादर खाई खाई मरियो अल्लाह मच्छर को कम वठो दी मच्छर इते रब फरमाए तानी हण गेरिया नाला तई अल्लाह कमजोरन का बो कम पी मरी वियो तन अबो दुनिया छॾे वियो चाचो दुनिया छॾे वियो कमजोर मदरसो पिया हलाइन सुभान अल्लाह हलाइन मां ते फ्री गिरी ईंदो आहियां से अब्दुल वापस सामी मुझे मोहब्बत आई अल्लाह उनके दर्जात के बुलंद फरमाए इते भी ये ॾिसो ना शहजादा वेठा ए गुलाब जा गुल मलाकन वारी सूरतूं कई वेठा जने हिते एॾा सोढ़ा त पोइ जने क़यामत जो ॾियारो थींदो पोइ केॾा न सोढ़ा हूंदा मां तो चवां अल्लाह त ॾह चान रब तो फरमाए तू मुझी मर्जी ते हलिया जन्नत में तुझी मर्जी ते हलंदो में जे जन्नत में वनी हाफिज चवंदा साजी मर्जी ते हलो सके 10 न खपन हजारों खपे मुझो वजदान तो चे अल्लाह कबूल कंदो आलम द सतरोड़ी अल्लाह हलंदो फेरो खणी जो आया हजरत अबू बकर सिद्दीक जे गोद में मोजो साईं सुता पिया हा सदको वञान सल्लल्लाहु अला मुहम्मद अबू बकर चयो साईं काफर अची हजरत अबू बकर सिद्दीक के पांजो खतरो न हो कम हुस गम माके लोगरो चयो अबू बकर टजी वयो मजो कुरान में चाहे त ला तखफ चई न कुरान में आता ला तहज़न खोले ॾेखारे मां मुंह मां वेठो इन विच में ईंदा अजो चाहे सी मां पढ़िया ईरान मुझे चाहे ला तखफा ला तहज़न अजो कम छो मातम कंदो आ मातम छो कंदो आ चई हुसैन जो गम 14 साल मुझे मौला हुसैन के गुजरी विया तो के कम अया हलई तो एनी मोहब्बत दई शाउन के कम न हूंदो जंहिंजे गोद में सदको वञास मोहम्मद सुतो पयो लगे कम न बताला छा तकलीफ न जन दुश्मन आया हन सौठ अबू जलेला नो कयो जको मोहम्मद अबू बकर के पकड़े अचे सौठ ॾींदो मान अल्लाह काफर आया अच्छी मदीने जे मीर जवाब केड़ो ॾिनसि वाह जो जवाब रब के वणियो कुरान में मोकिलियई नथा जो सुभान अल्लाह वाह जो जवाब कुरान में आयो इन सॼे कुरान में पढ़ो कंहिं बि सहाबीअ खे सहाबी न चयो अथई जे चयो अथई त कार वारे यार खे चयो अथई पढ़ा कुरान पढ़ा हाँ पोइ ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां कुरान पढ़ा फरमाईंदा इल्ला तंसुरूहु फक़द नसरहु अल्लाहु इज़ अखरजहु الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا देखो ॾाढा सुभान अल्लाह जे अल्लाह वो कार ॾेखारे अचे मां ॾिसी आयो आहियां अब्दुल हक ॾिसी आयो आहियां कारी खलील ॾिसी आयो वाणे वा यार केनी त बुलंदी आ साईं बदल बि वयो हाणे अल्लाह कंदो त हेड़ बि हलंदासीं नथा चओ आमीन न खजनि जा पैसा लिखाए छोरा ख़त्म ई न ॼराइनि अल्लाह चईंसि ओ मुंहिंजे सफ़र जा साथी ओ मुंहिंजा साहब अल्लाह तो सा भी गड्ढा तमा मोहम्मद सा भी अल्लाह गड्ढा अल्लाह
कमजोर मुझा उस्ताद मोहतरम वेठान सभी जा उस्ताद से समीर मो साहब अल्लाह साईं जी उम्र में सेहत ता देर ताईं खैरपुर ज़िले जा पर सजी सिंध जे मथा साईं जो सायो घणे देर ताईं नसीब फरमाए असा जा भी मोहसन हन मां भी साईं के पंहिंजे उस्तादन जेतरी इज्जत ॾींदो हा उस्तादुल उलमा आहिनि अल्लाह साईं जी उम्र में सेहत में बरकत फरमाए इन आलमन जे चेहरे जे ॾिसण सां अल्लाह जी कावल टरंदी अथव रहमत जो मींहुं वसंदो अथव बाक़ी हाणे साईं तव्हांखे सॼो नाज़र अली मरी साहब प्रोग्राम ॿुधाईंदा ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात